नुशिरो फिरोज भरसां ॻोठ जुमो कल्होड़ो दादी जे रहवासी औरतुनि ॻोठ जे बासरनि जे ज़ुल्मनि खां तंग थी करे सिंध प्रेस क्लब नुशिरो फिरोज पहुची वियो। मिसमात समीना मिसमात इरशाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजे ॾेर जा ॾोहिटा अफसार ख़ालिद कल्होड़ो जंहिंखे संदन चाचनि घरनि मां कढी छॾियो हो, जंहिंखे असां पंहिंजे घर जो प्लाट ॾेई पाण वटि रहायो हो। जंहिं बाद ॻोठ जे बासर असां मथां ॾमिड़जी पिया, जंहिंमें अफसार कल्होड़ो राजा उस्मान अज़ीमा ऐं ॿियनि असांजे घरनि ते चढ़ाई करे असां मथां वेश्याणो तशदुद करे असांखे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो ऐं मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि त असां अव्हां मथां कूड़ा केस दाख़िल कराईंदासीं। अव्हां उन्हनि खे पनाह छो ॾिनी आहे? इन्हनि बासरनि खे संदन चाचनि नूर अहमद कल्होड़ो अकबर कल्होड़ो जी सपोर्ट अथनि, जेके असांखे मोतमार धमकियूं ॾियनि था। असीं ग़रीब मिसकीन आहियूं। असीं आई.जी. सिंध, डीआईजी शहीद बनज़ीराबाद, एसएसपी नौशरो फिरोज, सेशन जज नौशरो फिरोज, एसएचओ भिरिया सिटी दाली सिटी पुलिस ऐं ॿियनि वसवारनि खे अपील था करियूं त मामले जी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे असां ग़रीब मिसकीननि सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची